नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त मेहड़ में खबर ईंदा मेहड़ 6 महीना अग मेहड़ शहर के ابراهيم ڪالوني में टेक्सी ड्राइवर मशताق चانڊيو जी मासूम नैणी 12 साल रेशम चانڊيو जो कत्ल वारे वाक़े वारो केस में मुलविस जवाबदार इन वक्त ताईं गिरफ्तार नाहिन थी सघिया, जॾहिं त केस जे फरियादी मक़तूला निंगरी जे पी टेक्सी ड्राइवर मशताक चانڈيو प्रेस क्लब पहुची जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ ऐं SHO मेहड़ पारां जवाबदारनि खे आजो करण केस के C क्लास में निकाल करण वारे अमल खिलाफ एहतजाज कयो। इन मौके ते हिन चयो त 6 महीना अॻु जवाबदार सदोरो गोगाणी साजन मुश्ताक गोगाणी ऐं ॿिया मूं खे क़त्ल करण लाइ घर में घिड़िया, पर मुंहिंजी मासूम धी 12 साल रेशम चانڈيو खे क़त्ल कयो, जंहिंजो केस पिण अॻूणे SHO अकबर चना मुंहिंजी फरियाद ते ॼाणल जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो हो। हिन चयो त जवाबदार बाअसर आहिनि, जिन खे पुलिस हिन वक्त ताईं गिरफ्तार नाहे कयो। उल्टो वरी मौजूदा SHO मेहड़ गुलाम रसूल पंवर वॾो मुंशी असगर पंवर जवाबदार खां गरी रिश्वत वठी केस खे C क्लास में निकाल करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिंजी मज़म्मत कजे थी। हिन IG सिंध SSP दादू का मुतालबो कयो त मुलविस जवाबदारनि खे गिरफ्तार करे SHO ऐं वॾे मुंशी खिलाफ कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।